नाज़रीन बुलेटिन जी शुरुआत में अवां खे ख़बर ॾियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। अवां खे आगाही ॾींदा हलूं अहम ख़बर आहे। कराची मां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। सिंध काबीना इजलास जे मिनट्स जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। इजलास में सूबाई वज़ीरनि, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई आहे। आगाह थी पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। सिंध काबीना जे इजलास जी मिनट्स जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। इजलास में सूबाई वज़ीरनि, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई आहे। इन जा तफ़सील वठंदासीं कराची मां गाज़ी झंडेर खां। गाज़ी आगाह कजो काबीना इजलास बाबति। जी बिल्कुल, सिंध काबीना जो इजलास वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थी रहियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर, सलाहकार, वज़ीर ख़ासि मददगार शामिल आहिनि, जॾहिं त सिंध जो चीफ सेक्रेटरी, चेयरमैन PMC ऐं ॿिया सरकारी अमलदार मौजूदु आहिनि, जो कि इजलास जी शुरूआत में इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन ऐं ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट जी तरक़ियाती पोर्टफोलियो जो जाइज़ो वरितो वियो आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ एजेंडाऊं अॼु वारे इजलास जो हिसो आहिनि। ख़ासि तौर ते 2 सालनि जो NSC रिपोर्ट पिणु अॼोके इजलास में पेश कई वई आहे। अॼु सिंध काबीना फ़ैसिलो कयो आहे त मकानी इदारनि खे वधीक बाख्तियार कयो वेंदो ऐं सिंध अंदरि जेको मकानी इदारनि वारो निज़ाम आहे, उन में म्यूनिसिपल जा जेके सभई कम आहिनि उहे थर्ड लेयर यानी मकानी इदारनि खे ॾियणा आहिनि ऐं ॾिना वेंदा त जीअं शहरनि जा मसइला हल थी सघनि। सिंध काबीना जे इजलास में इहो पिणु तय कयो वियो आहे त सिंध एजुकेशन फाउंडेशन जी सर्विस ठाही वेंदी, जंहिंजी बाज़ाब्ता मंज़ूरी ॾिनी वई आहे ऐं सिंध काबीना इहो मंज़ूर कयो आहे त सिंध एजुकेशन फाउंडेशन में जेका सर्विस मुक़ररियूं, तरक़ियूं, पघारूं ऐं अलाउंसेस, थोरी सीनियरिटी जा मामला सिंध एजुकेशन फाउंडेशन जे थ्रू हल थींदा ऐं इहो अख़्तियार हूंदो या हक़ हासिल हूंदो सिंध एजुकेशन फाउंडेशन जे मेंबरनि खे। सिंध काबीना जे अॼोके इजलास में थैलेसीमिया ऐं हेमो ग्लोबल बेनियोपैथी फाउंडेशन पिणु क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हीअ फाउंडेशन थैलेसीमिया ऐं हेमो ग्लोबेनियोपैथी सेंटर जी तरक़ी ऐं उनजे लाइ तजवीज़ूं पेश कंदी। जॾहिं त अॼु हीअ जेका फाउंडेशन क़ाइमु कई वई आहे थैलेसीमिया जे हवाले सां, उन में इहो फ़ैसिलो कयो वियो त सिहत वारो सेक्रेटरी हिन फाउंडेशन जो चेयरमैन हूंदो ऐं पब्लिक तौरु प्राइवेट सेक्टर खे गॾाए करे फाउंडेशन जा कुल 11 मेंबर मुक़ररु कया वेंदा। सिंध काबीना जे अॼोके इजलास में सिहत खाते जे तरफ़ां ब्रीफिंग ॾिनी वई आहे त पब्लिक ऐं प्राइवेट इदारनि में MBBS ऐं BDS साल 2020, 21 ऐं 22 जा जेके सेशन वारा दाख़िला जा इशूज़ आहिनि, उन्हनि ते काबीना जी मंज़ूरी घुरिजे। काबीना खे हेल्थ डिपार्टमेंट जे तरफ़ां ॿुधायो वियो आहे त PMC 2020 खां सेक्शन 16 तहत इम्तिहान वठण जो अख़्तियार उन वटि आहे, पर सेक्शन 3 जे 18 जे तहत मेडिकल ऐं डेंटल प्रोग्राम जे हवाले सां दाख़िला जो जेको अख़्तियार आहे उहो सूबाई